हिकिड़ो आयो हिकिड़ो मुंहिंजा गाना जो 2 टे मशहूरु थिया केटीन ते, त मूंखे चई त गानो था रिकॉर्ड करायूं, सो असांखे वीडियो ठाहे ॾियो, पैसा घणा वठंदव? मां चयो पैसा पोइ अॻु में ॿुधाए गानो कहिड़ो आहे? चई त हे गानो आहे। मां चयो मां न कंदुसि। चई त कमाल था कयो, तव्हां हे गानो न कंदव? मां चयो भाई इहो गानो मुंहिंजी तबियत सां लागू ई नथो थिए, इहो मुंहिंजे बाज़ार जो गानो ई न आहे, मां छो कंदुमि? ईअं मूंखे शमन मिराली जो फिल्म ठाहे, नूर साहब फ़ोन कई, मां चयो शमन मिराली फिल्म ठाहियां त मां भगत कंवरराम जो थो ठाहियां, मां ॿी का तारीख़ फिल्म जो थो ठाहियां, मां सभिनी मिले ॻाइणो फ़नकार आहे हिकिड़ो, ठीकु आहे, उन पंहिंजो आहे, पर उन फिल्म छा हूंदो लिखियलु हो, कहाणी हिकिड़ी हूंदी हथ ई ठहियल हिकिड़ी उहा, मां न ठाहींदुमि। मां चयो मां अयूब साहिबु तव्हांजे अञा असां हलूं था, तव्हांजी शख़्सियत जा जेके खोड़ सारा सुञाणप जा हवाला आहिनि, असां उन्हनि ते अञा ॻाल्हाईंदा हलूं था, त तव्हांजो हिकिड़ो शख़्सियत जो या सुञाणप जो हिकिड़ो हवालो ख़ासि तौर ते वेझे माज़ीअ खां वठी तव्हां त हाणे कुझु वक़्तु अॻु में खां वठी पंहिंजे नाले में लतीफ़ी बि वधाए छॾियो आहे, अयूबगार लतीफ़ी, ऐं जॾहिं असां तव्हांजे बैठक ते ॾिसूं था त जीअं लतीफ़ लिखियो पियो आहे, ऐं तव्हां वेझड़ में शाह साईं जा काफ़ी सारा बेत बि जेके आहिनि उहे कैलीग्राफी में डिज़ाइन कया आहिनि, ऐं तव्हां एॾो सारो हिकिड़ो प्रोग्राम पे मुसलसिल 100-125 किस्तुनि ते हलायो भिटाई साहिब जे हवाले सां, तव्हांजी हिकिड़ी जज़्बाती, तव्हांजी हिकिड़ी अक़ीदत वारी एफिलेशन बि भिटाई साहिब सां रही आहे, त इहो पासो या इन पासे जेको लाड़ो थियो इहो कॾहिं खां वठी थियो? भिटाई साहिब सां ज़रूरु तव्हांजो MA तव्हांजी लिटरेचर में आहे तॾहिं खां वठी हूंदो, पर इहा जेका मोहबत उनसियत आहे उनजी शुरूआति कॾहिं खां थी? एक्चुअली मां त ईअं सम्झो त आहे उन दर जो, ईअं सम्झो शुरू खां वठी बाबा ॿुधाईंदो आहे त जॾहिं मूंखे औलाद न पई थिए त उतां ई मूंखे मिट शाह ताईं हिकिड़ो फ़क़ीर चयो त वञ तोखे पुटु ॼमंदो ऐं नालो रखजांसि मोहम्मद अयूब, त हीउ नालो ई ख़ुदि उतां मिलियलु आहे। हा, पोइ मां तॾहिं खां वठी यानी उहो ज़हन में नंढे लाइ खां वठी हिते पींघो ॾेई आयासीं कयूं, त मूंखे नंढो यादि नथो पए, ट्रेन जे ज़रिए आयासीं वियासीं, ऐं इहो बि यादि आहे त टंडो आदम या का स्टेशन हुई, स्टेशन तां चांहि उन वक़्त में बाबा घुराई रेल में, त उन चांहि वारो कप जेको आहे त असांजी ट्रेन में हली पई, ट्रेन रहिजी वियो, उहो न अची सघियो, उहो काफ़ी साल कप असां वटि घर में मौजूदु हूंदो, उहो बिट शाह थो मोटिया पिया चवनि ट्रेन जे ज़रिए कंहिं दौर में। पोइ जॾहिं पेंटिंग कंदोसि मां, त मां उन वक़्त में टेप रिकॉर्ड भरिसां रखी ऐं हलाईंदो हुउमि। उस्ताद मंज़ूर अली ख़ान ऐं मोहम्मद यूसुफ, इन ॿिन्ही जा कलाम मां घणे खां घणा ॿुधंदो हुउमि, इहे हलंदा ऑडियो कैसेट्स फुल जेको उन हूंदियूं भरियल, उहे हलंदियूं पियूं, मां कमु कंदो हुउमि। पेंटिंग जो आहे कमु जो त रेडियो वांगुरु ॿुधे बि वेही कमु बि करे माण्हू। उस्ताद मंज़ूर अली ख़ान जेको उचार भिटाई जा बेतनि जो तलफ़ुज़ उचार हूंदो उहो ॾाढो मुतासिर कंदो हुओ, मूंखे ॾाढो वणंदो हुओ। पोइ उतां ई ॿुधी करे कुझु शयूं मां भिटाई जे बेतनि ते तस्वीरूं ठाहिणु शुरू कयूं, उन स्केच या वाटर कलर में तस्वीरूं। उन दौर में मूं तक़रीबन 12 तस्वीरूं ठाहियूं वाटर कलर में शाह साईं बेतनि ते, उहो काॾे वई काफ़ी शयूं हुयूं उन वक़्त में, फ़ोटू मुमकिन हुजनि, पर उनखां पोइ आहिस्ते आहिस्ते वरी फील्ड हिन में जो आहे त ड्रामे में किथे न किथे उहो शाह साईं जे बेत या उहा शइ मां ॾींदो हुउमि, आलाप तौर या कीअं। तव्हां सभिनी सुरनि जे पस मंज़र में बि स्केच ठाहिया हुआ मां सम्झां थो, जेके कुझु शायदि पुराणनि के रिसालनि में या मुख़्तलिफ़ मैगज़िन्स जेके निकिरा, हा उन में चांडका जा मैगज़िन्स निकिरंदा, उन में बि स्केच मुंहिंजा भिटाई जे बेतनि ते हूंदा, पर पोइ शाह जूं सूरमियूं बि रिकॉर्ड कयूं, 7 लिखियूं, पोइ 3 रिकॉर्ड कयूं, जो ॿियनि जी लाइ मूंखे रिकॉर्डिंग से सहूलियतूं न मिली सघियूं, जीअं दरिया ते सोनी जो इहो उन वक़्त लाइट जो मसइलो हो, दरिया ते लाइट अरेंज कीअं थी सघे, डायलॉग रिकॉर्ड कबा जे जनरेटर थो हलाइजे त आवाज़ डिस्टर्ब कंदो, थोरो घणियूं कुझु अहिड़ी कुझु शयूं रहिजी वियूं, उन में 3 मूं रिकॉर्ड कयूं, उहे 3 वरी इतफ़ाक़ त केटीन वारनि ॾिनियूं हुयूं आशा चांद खे, जेके उन्हनि हलायूं दूरदर्शन तां। अच्छा, हा, शाह जूं सूरमियूं 3, सोणी नई ससुई ऐं मूमल ऐं लीला, इहे 3 रिकॉर्ड कयूं। एॾे जो लाड़ो थियो साईं खे पढ़णु शुरू कयो त हिकिड़ो अजीब क़िस्म जी सुरूर महसूसु थींदो ऐं मज़ो ईंदो। पोइ ॿियो शाइर में कोई न वणंदो आहे हाणे, हिन वक़्तु इहा हालत ई आहे त पंहिंजी त छा, पर ॿियो बि न वणंदो कोई। शाह साईं जे शारहनि मां तव्हां कंहिंखे वधीक सम्झो था त शाह साईं सां वधीक कंहिं इंसाफ़ कयो आहे? उहो त गुरबख्शाणी जो महिनत सुठी तरह शुरू खां वठी, भई रिसालनि जी तरतीब में हाणे जेके पोयां रिसाला असांजे छपिया आहिनि नबी बख्श बलोच जा, उन्हनि जा काफ़ी बेत निकितल बि आहिनि, कुझु सिट्रांग ते पोते बि कयल आहिनि, ऐं चंड खे चंडर लिखियलु आहे, ऐं समुंड खे चंडुर, समुंड खे समुंड, ऐं खंड
खंड एशिया खंड खंडर लिखियलु आहे। हाणे इहो खंड जेका असां इहे लिखूं था त खंडर कीअं लिखूं, जे खंड असां ईअं खंडर था लिखूं ड्र खंडर, त खंडर कीअं लिखूं असां। बलोच साहब जे हवाले सां इहा ॻाल्हि थींदी आहे, कैद साहब जे हवाले सां बि इहा ॻाल्हि थींदी आहे त हुन केॾारो कढी छॾियो। हा कोन्हे कुझु साल में केॾारो कोन्हे को, हालांकि आया काज़ी साहिब बि कढियो आहे। हा पर मां तव्हांखे हवालो ॾियां आगा सलीम साहिब जो, त आगा सलीम खां जॾहिं मूं इहा ॻाल्हि पुछी त हुन हिकु ॾाढो सुठी ॻाल्हि कई त बेटा साईं जेको बेता आहे मशहूरु हण भाला वेड़ भाकरे याॾे ढालड़ा, इहो कोई बि शाइर ॿिए जो बि चई सघूं था त मां फलाणे शाइर जो उहो लिखी सघे थो कोई बि अपना शाइर, पर जेको भेटाई जो बेता त कारे ककर हेठि मूं झेड़ी ते छॾी आहे, भेटाई खां सवाइ को लिखी नथो सघे। इहो शेर जेको आहे भेटाई खां सवाइ को लिखी नथो सघे, त भेटाई इमेजिस जो शाइर आहे। आगा सलीम जा लफ़्ज़ जेके लफ़्ज़ ॿुधायां थो त हू इमेजिस जो शाइर आहे, जेको दुनिया में तमामु घटि आहिनि शाइर के इमेजिस जा शाइर आहिनि। भेटाई जे शहर में तस्वर अक्स आहिनि हिकिड़ा, तव्हां जेको बेत पढ़ंदो न तव्हांजे अॻियो मंज़र अची वेंदो। पर अयूब साहिब इहो बि त सच आहे न त भेटाई साहिबु जिते पंहिंजे दौर या पंहिंजे माज़ीअ जा जेके आहिनि हिकिड़ा उहे दास्तान जेके लोक दास्तान आहिनि, उन्हनि खे बि जॾहिं ॻायो आहे त इहो कीअं पॉसिबल आहे, कीअं मुमकिन आहे त हिकिड़ो तारीख़ जो एॾो वॾो वाक़ियो जेको आहे उनखे भेटाई साहिबु इग्नोर करे छॾे। उन खां सवाल करे सघूं था इहो त छा इहो मुमकिन आहे त भेटाई साहिबु जहिड़े माण्हूअ उन हेॾे सारे वाक़े खे इग्नोर करे छॾियो हूंदो ऐं उन ते हिकु बि बेत न लिखियो हूंदो, इहो त मुमकिन न आहे। भेटाई साहिबु आहे सभु ॾाढो आहे। अच्छा हाणे गुरबख्शानी साहिब जो जेको रिसालो आहे तव्हां हुनखे मुस्तंद सम्झो था काफ़ी हद ताईं, हुन भेटाई साहिब सां इंसाफ़ कयो आहे, पर तंहिंजे बावजूद बि उनजे अंदरि बि खोड़ सारियूं शयूं असां जॾहिं ॾिसूं था त पाणीअ जे हवाले सां, तलफ़ुज़ जे हवाले सां या बेतन जी जेको आहे उहो ख़बर छा थियो आहे। उहो मां कॾहिं कॾहिं साईं अखलाकनि सां बि डिस्कस कंदो आहियां त भई साईं चए बेत गंज में हीअं लिखियो पियो आहे या पुराणे कलीम नुस्खे में हीअं आहे, रिसाले में हीअं लिखियो पियो आहे, चकर छा आहे। पोइ मां जॾहिं पुराणो कलीम नुस्खो ॾिसंदो आहियां त उहा उन वक़्त जी सिंधी जेका आहे तव्हांखे ख़बर कीअं हुई, 22 अखर आहे, उन में ईअं कान्हे लूणु वणु कान्हे का, ईअं कान्हे का, अलाए केतिरा लफ़्ज़ कोन्हनि के, लूणु कोन्हे को। त हाणे जॾहिं हिकिड़ो माण्हू कमु करणु वेहे थो न त जॾहिं थोरो बि कमु वधंदो वेंदो त बर्डन पवंदो आहे ज़हन ते, पोइ तकड़ बि थोरी माण्हू कंदो आहे, तकड़ में उहा शइ उनखे सम्झ में जेकॾहिं हूअं अची वई त हुन लिखी छॾियो, जीअं उतारण में उहा शइ पुराणे खे नई करण में। पोइ हाणे हिकिड़ो मां बेत हिन मां पढ़ंदुमि मां 10 बेत वधि में वधि आराम सां वेही करे सघां थो मां हुनखे, पर 10 खां 15 कंदुमि 20 कंदुमि 30 कंदुमि त थकबि बि ऐं उनखे थोरो तकड़ बि कंदुसि मां। इहो उसूल आहे। एडिटिंग में असांखे थींदो आहे, लिखण में थींदो आहे त हीउ कमु पुराणी सिंधीअ खे नई सिंधी जदीद सिंधी में आणण में थींदो आहे न। हाणे हिकिड़ो मुमताज़ मिर्ज़ा साहिबु जीअं कयो आहे जदीद सिंधीअ में आंदो थिए, उते साॻियो काफ़ियो 2 दफ़ा ॾेई वियो आहे, खेड़े खंड मां सामुंडी आया बेत हुन सामुंडी जो साॻियो लफ़्ज़ 2 दफ़ा इस्तेमालु कयो, हालांकि बेटा इहे किथे बि साॻियो काफ़ियो इस्तेमालु कयो ई न आहे। आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणे में 2 सालनि जे लाइ फाइन आर्ट्स डिपार्टमेंट जा चेयरमैन बि रहियो ऐं तव्हांजे क्रेडिट ते हिकिड़ो वॾो कमु इहो बि रहियो त उते तव्हां भेटाई जे नाले ते आर्ट गैलरी जो क़याम अमल में आंदो ऐं उते तव्हां सूरमिन जे हवाले सां प्रोजेक्ट ॾिनो, उन हवाले सां तव्हां कहिड़ो कमु कयो तव्हांजे असां लफ़्ज़नि में ॿुधणु चाहींदासीं। उहो रहिजी वियो अधु में, बाक़ी थोरा 2 घर 3 ठाहिया, जेके 2 घर कल्चरल घर पोइ ठाहिया, हिकिड़ो शहरी हिकिड़ो ॿाहिरि जो, उहो टियों जेको भेटाई असांजा फ़क़ीर ठाहिणा उहो बि अधु में रहिजी वियो, सूर बि ठाहिणियूं उहे बि अधु में रहिजी वियूं, पीरियड पूरो थी वियो। मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे त जेको कमु कजे उहो घटि में घटि 40-50 सालनि ताईं उन शइ खे चुरपुर न कजे, उन्हनि शयुनि खे रहणु ॾिजे, उहे अहिड़ी प्लानिंग कजे जो उहो 40-50 साल ताईं घटि में घटि उहो हले। ईअं न त मां उहो 6 महीननि लाइ कमु कयां वरी पटे ॿिए हंधि कयां, वरी पटे ॿिए हंधि कयां, इहो कमु जेको आहे न इहो उहो इन कमु ईअं चइबो आहे त ठेकेदारीअ जो कमु। बाबा रोड ठाहियो हाली मिड़ई सीमेंट थोरो मिलायो त वरी 6 महीना पोइ ॿियो ठीको खणंदासीं, वरी पको ठाहींदासीं, मूंखे अलाए छो न वणंदो आहे, छो त 2 ॻाल्हियूं जेके आहिनि मूंखे मुंहिंजी तबियत में आहिनि, जेके पोइ अलाए कंहिंखे वणनि न वणनि। हिकिड़ो चवंदो आहे माण्हू कूड़ लंघल आहे, ॿियो धोखो न ॾे, इन्हनि 2 शयुनि सां मुंहिंजो वधि में वधि आहे। पोइ इन करे पोइ हिते बि घणो आहियां मां पोइ हिते जेको रहियो आहियां उहो इन जे करे जो किथे वञी कूड़ ॻाल्हाइण खां ॾाढो लवाईंदो आहियां त उते भाई हरभरू वञी करे को ॻाल्हाइणी पए, का ॻाल्हि अहिड़ी करणी पए जो बसरत हली त बि कूड़ त कूड़ आहे। जीअं असां माण्हू चवंदा आहिनि त बिजली जेका चोराइणु सवलो सवाबु आहे, इहो चोरी न आहे, जस्टिफाई बि कंदा आहिनि, चोरी त चोरी आहे न, पोइ बिजली कयो या त पैसनि जी कयो। अच्छा हाणे तव्हां उते अयूब साहिबु हिकिड़ो तमामु अहम जेको हिकिड़ो कमु आहे उहो इहो बि कयो त उहो भेटाई साहिब जो
तसवराती हिकिड़ो मुजस्मो जो जेको बदर अबड़े साहब बदर अबड़े साहब ठाहियो ऐं असां अक्सर इल्मी अदबी किताबनि ते यानी ईअं चऊं त अदीबनि जे लाइ उहो एक्सेप्टेबल आहे जेको मुजस्मो आहे उहो तव्हां गिफ्ट करायो बदर साहब खां हिकिड़े प्रोग्राम में जेको हिन वक़्तु बदर साहब पाण हिन गैलरी जो नाले जे हवाले सां एॾो रखियो त शालती गैलरी आहे ऐं मुंहिंजे लाइ चई इहो हिते आहे उन जी संभाल थींदी मां उन सुहिणो ठारायो हिकिड़ो फ्रेम वग़ैरह ठारायो हुते लगारी साहब हुयो इफ़्तिदा थियो हुनजो ॾाढो सुठो पर काफ़ी दोस्तनि खे अलाए छो उहो शयूं मुंहिंजूं हाज़म न थींदियूं आहिनि ॿुधो न तव्हां जॾहिं मूंखां पोइ ॿियो चेयर मनायो त तव्हां ॾिठो त हुन किताब में हुन चयो सॼो कुझु मां कयो आहे अदातो कयो आहे इहो बि असां ॾाढो इहे बि अयूब साहब हिकिड़ा रवैया असांजी सोसाइटी जा आहिनि ॾाढा तमामु घणा छो त तव्हां असांजा हिकिड़ा ॾुख हिकु जहिड़ा बि आहिनि मां सम्झां थो असां गॾिजी कमु बि कयोसीं आर्ट्स काउंसिल में तव्हां यादि न आहे अकबर लगारी साहिब छा पियो चए मां ॾिसां थो कमु तव्हां ॿ था कयो बिल्कुलु जशन लतीफ़ में पर हिकिड़ा जनरल जेके रवैया आहिनि उहे बि ईअं आहिनि त शायदि कम वारो जेको माण्हू आहे उनजे ॾाढो रोड़ा अटकाइणु हिंड्रेंसिस पैदा करणु उनखे दिलि शिकस्ता करणु इहो असां वटि हिकिड़ो जनरल रवैयो बि आहे इहो कमु कयो आहे यकीनन इन जे करे तव्हांखे मां ॾिसो न रिज़वान तव्हां जो कमु कयो था न जेकॾहिं मां में उहा सलाहियत न हूंदी न त मूंखे बर्दाश्त न थींदो तव्हां मूंखे बर्दाश्त न थींदो छो त उहा सलाह तव्हां में छो आहे मूं में छो कोन्हे तव्हां बर्दाश्त न थींदो हिते चकर ईअं आहे त हीअ शइ हीअ छो थो करे बाबा तव्हां कयो न भला उहे बि न कनि ऐं ॿिए खे बि न सहनि असां वटि कमु सिस्टम सॼो ईअं थो हले पाण खेॾंदासीं न ॿियनि खे खेॾणु तव्हां ॾिसो त मां कॾहिं बि तक़रीबन जेके पंहिंजा दोस्त आहिनि लॻापियल आहिनि जेको कमु जेको करे थो पंहिंजे फील्ड सां पंहिंजे हिसे जो उहो बहितर थो करे सजेशन हिकु ॿिए को सलाह मशवरो करे सघे थो वठी तव्हां मूंखे सलाह ॾेई सघो था मां तव्हांखे सलाह ॾेई सघां थो पर मां टैंक न टकाई हूंदी तॾहिं तव्हांजे कम में तव्हां न मुंहिंजे कम में टकाई हूंदी तव्हां रायो ॾेई सघो था त हीअं थियणु घुरिजे मां तव्हांखे रायो ॾेई सघां जीअं पाण गॾिजी हिकिड़ो ठाहियोसीं लतीफ़ भिटाई अदबी हाल ॾिसो न सॼी जेको असांजे लगारी साहिब खे वठी मां वियुमि त साईं ठाहियो हिते ॾाढो सुठो आहे ऐं हुन देरी न कई हिकिड़ो शइ हुनखे तव्हांखे चई तव्हां हुन ते इंचार्ज हुयो अदबी शुबे जा तव्हां बि वारो कई मां बि वारो कई ॿिन्ही गॾिजी करे हिकिड़ो कमु ईअं न कयो त हीउ मां थो कयां रिज़वान जो कमु आहे मां छो कयां ईअं त हुयो न नी या तव्हांजो कमु आहे मां छो थो कयां पर ईअं हुयो त असां जॾहिं हुते कमु कयोसीं इहो मां लिटरेचर शोबे में कमु कयो ऐं टिनि ॾींहंनि जा प्रोग्राम कराया लतीफ़ ते अयाज़ ते त उनखां पोइ असां ऐं तव्हां शायदि दिलि शिकस्ता थियासीं शायदि न पर यकीनन छो त असां कमु कयोसीं तव्हां शायदि कॾहिं ॾिठो हूंदो ज़िंदगी में कॾहिं मां मुशाइरे में शेर पढ़ियो हुजे किथे का वीडियो मूंखे ॾेखारे वञो की मुशाइरे मां किथे शेर पढ़ियो हुजे मां हिकिड़े दोस्त खां हाणे पुछो हैदराबाद में उते आयो हो त मां चयोमांसि यार तूं शेर पढ़ंदे चई यार मां मुशाइरे वारो शाइर न आहियां इहो थिए थो वाक़ई ऐं हिकिड़ा वरी शाइर सभु अहिड़ा आहिनि जिन खे न असां कॾहिं मुशाइरे में ॾिठो आहे न कॾहिं हुननि जो को शेर छपियल ॾिठो आहे पर उहे कैसेटनि जा मशहूरु शाइर आहिनि हर माण्हू जो पंहिंजो थिए थो ऐं तव्हां माण्हुनि जे रवैयनि खे मुंहिंजे ॾिसो रेडियो टीवी ते जेका शाइरी मुंहिंजी हलंदी आहे मुंहिंजी शाइरी कैसेट में बि आई त वल्गर मां शाइरी न कई मुंहिंजो पंहिंजो हा कैसेट शाइर खोड़ अहिड़ा आहिनि जे छा चइजे नालो ॾिसां किताबी हुन में न आहे दुनिया में कोई न आहे हुनजो त मुंहिंजी शाइरी बि अलाए केतिरी छपी रहंदी हुन वक़्त में बि ॻाईंदा त पोइ ई फनकार हुया दोस्त पर उहो अॻु में ई छपी बि रहंदी अच्छा लाड़काणो हाणे इल्म अदब सियासत मौसीक़ी या परफॉर्मिंग आर्ट या स्टेज थिएटर जे हवाले सां बि उनजो हिकिड़ो तमामु वॾो हवालो रहियो आहे ऐं स्टेज थिएटर ते बि तव्हां कमु कयो आहे स्टेज थिएटर बि तव्हां कया आहिनि ऐं ॾाढा ज़बरदस्त क़िस्म जा थिएटर कया आहिनि उन जूं सारियूं कुझु तव्हांखे यादगिरियूं अचनि थियूं कॾहिं खां वठी लाड़काणे में थिएटर शुरू थियो कहिड़ा माण्हू हुया जिन कमु कयो पहिरियों थिएटर मूं कयो भलाड़े भाग नाले सां सन कहिड़ो आहे तक़रीबन यादि न आहे काफ़ी फिल्मूं फिल्मूं ठाहियूं खां पोइ न 84 हिते हा हिते आहे 84 85 ईद दौर में किलोपत्रा सिनेमा में कयोसीं उहे हा स्टेज ड्रामे लिखण जो मूंखे उहो न हुयो तजुर्बो स्टेज ड्रामो कीअं लिखिबो आहे का ख़बर आहे एक्चुअली उहा कहाणी निज़ाम अब्बासी जी हुन 7 पेज ॾेई हमारा गुम थी वियो हाणे शहर में पर्दा लॻी विया ज़ाहिद हुन में पर्दा हणाया कास्ट थी वई हर शइ थी वई रिहर्सल थिए त छाजी थिए रिहर्सल ड्रामो ई कोन हो मूंखे चए यार तूं फिल्मूं त लिखियूं आहिनि त ड्रामो ई लिखियो स्टेज ड्रामो ॿी शइ आहे फिल्म ॿी शइ आहे चए लिखो पोइ मूं पहिरियों तजुर्बा ते ड्रामो लिखियो एमरजेंसी में हा पहिरियों ड्रामो लिखियो ऐं ड्रामो वरी एतिरो माण्हुनि खे वणियो एॾो माण्हू खिलिया
त मां पहिरियों मज़ाहिया ड्रामो मुंहिंजो ज़िंदगी पहिरियों मज़ाहिया ड्रामो मां चयो यार मां इहे मश्किल लिखियूं आहियां माण्हू खे ॾाढी वणी आहे उनखां पोइ मां हल पुनल लिखियो ॿियो ड्रामो मज़ाहिया उहो उन खां वधीक क्राउड थियो क्राउड उन खां वधीक वरी लिखियो शादी बाबे जी उहो ड्रामो मुंहिंजो 4 हंधनि थियो इस्लामाबाद में थियो कराची में थियो लाड़काणे में थियो मां पाण कयो 4-5 दफ़ा ड्रामो साॻियो ड्रामो उहो दौर जॾहिं माना हुई थिएटर वॾो ज़रियो हा वरी कुंवार कृष्ण ते लिखियो माना कॉमेडी ड्रामो माना वन एक्ट उन वक़्त खां अॻु में जेके ड्रामा थींदा वन एक्ट न थींदा परदो किरे थो परदो खॼे थो उहो कमु हूंदो वरी परदो ॾींदा वरी रस्ते जो सीन आहे ऐं इहो ॿ फनकार ईंदा ॻाल्हाए वरी हलाए वेंदा इहो मां ज़िक्र कयो आहे किताब में त अशर ड्रामनि में हेॾे क़िस्म जो हूंदो हो माचिस टंगे ऐं फनकार चवंदा त हिन माइक ते डायलॉग ॻाल्हाए हिन ते हे ॻाल्हाइजांइ पोइ मूं इहो बि ॾिठो त स्टेज ते तव्हां एक्टर खे जेको कुझु तव्हां सम्झायो था मूवमेंट ख़ासि करे रेसल में उहा उते नथो करे जेको तव्हां अदायगी हिते सम्झायो था उहो हुते नथो घटि थो करे हुते उहो जॾहिं पब्लिक जाॾो अचे थो त ॿियो थो थी वञे छो त लाइव उनखे रिस्पॉन्स थो मिले रिकॉर्डेड त न आहे त डायरेक्टर उनखे चए थो कट वराए ग़लति कयो थी इहो मथे छो ॻाल्हाई हेठि छो ॻाल्हाई हा त उते जेको एक्टर थी थो वञे उते डायरेक्टर अंदरि माना पंहिंजी मर्ज़ी ख़तमु एक्टर स्टेज ते वियो हिन मथां निकितो हाणे हुनजी मर्ज़ी आहे त माइक कहिड़ी ते थो ॻाल्हाए इहो सम्झाईंदा न हिन डायलॉग हिन माइक ते ॻाल्हाइजांइ अधु वरी हिते ॻाल्हाइजांइ वञी इहो अजीब सदो में रंग बहरहाल इहे मां आले नाल छॾींदोमान मां चयो बाबा अदायगी रुगो परफेक्ट कयो ओवर न थियो बाक़ी स्टेज तव्हांजी आहे तॾहिं मां चयो स्टेज ड्रामे खे ऐं हिन हिदायत करे जेको स्क्रिप्ट खणी वेही थो रहे त बाबा ॻाल्हाए ॿुधाए थो इहे ॿई सिंधी ड्रामे खे पोइते करण में नुक़सानु वॾो थियो आहे इन करे असांजो हिन वक़्तु जेका सूरत हाल तव्हां ॾिसो था जेको हिन वक़्तु कमु थिए थो ख़ासि तौर ते असां ज़िक्र कंदासीं लाड़काणे जो पर आम तौर ते सॼी सिंध जो त थिएटर छा ज़वाल पज़ीर आहे या तरक़ी तरफ़ वञे थो या बीठल पाणी वांगुरु आहे सिंधी जो थिएटर नॉर्मल थो हले घणो मथे बि नथो वञे हीअ त कल्चर डिपार्टमेंट वारनि थोरो हुनखे जीआरियो जो सिंध में मुख़्तलिफ़ हंधनि ते थिएटर करायूं तारीख़ ड्रामा करायूं या कीअं कयूं न त हीअ चैनल जे अचण खां पोइ सभु फनकार टीवी एक्टर थी विया ऐं वरी हाणे ज़ुल्म इहो आहे त इहे सभु स्टेज जा एक्टर जॾहिं टीवी एक्टर थी विया त टीवीअ खे स्टेज करे छॾियो हिन वक़्तु टीवी हा हुननि खे ॻाल्हि की लफ़्ज़ जी हुरमत जी ख़बर न आहे एक्टर इन्हनि खे त लफ़्ज़ जी अदायगी कीअं हुजे रोमेंटिक डायलॉग तव्हां ॻाल्हायो त ॾिसो कीअं था ॻाल्हाइनि खिलंदी तव्हांखे त रोमेंटिक डायलॉग कीअं ॻाल्हाइजे हुनजी अदायगी पंहिंजी आहे झेड़े वारो डायलॉग जी अदायगी पंहिंजी आहे नॉर्मल जी अदायगी पंहिंजी आहे ड्राइंग रूम में ॻाल्हाइण जो अंदाज़ पंहिंजो रेडियो ॾिसो रेडियो मीडिया ॿी आहे रेडियो ते ड्रामो तव्हां लिखंदो उहो ॿियो आहे टीवी ते लिखंदो ॿियो आहे स्टेज ते ॿियो आहे ऐं मां तव्हांखे ॿुधायां मां तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त मुंहिंजो हीउ जेको कल्चर डिपार्टमेंट कराची में ड्रामो करायो वार्ड काउंसिल में तिरकनी ॾाकण इहो ड्रामो साॻियो पीटी वारनि कुझु लिखी ॾे न आर्ट काउंसिल हा कल्चर डिपार्टमेंट करायो त हाणे इहो ड्रामो साॻियो ई स्टेज जो ड्रामो मूं टीवी ते लिखी ॾिनो ड्रामो उहो ई टीवी जी मीडिया बि आहे स्क्रिप्ट ॿी तरह थी वई डायलॉग चेंज थी विया टेक्निक्स बि थी वई वरी हिते आयुमि त रेडियो तव्हां फ़ोन आई लाड़काणे त ड्रामो लिखी ॾियो साॻियो ड्रामो मां रेडियो लाइ लिखियो माना हिकिड़ो वाहिद ड्रामो आहे जेको टिनि मीडिया में मूं लिखियो आहे ड्रामो उहो ई आहे पर टिनी जे हुन में स्क्रिप्ट में फ़र्क़ु आहे सो टिनी जी मीडिया बि आहे न रेडियो आहे टीवी आहे पहिरियों ड्रामो जेको साॻियो ई टिनि मीडिया ते बि मूं लिखियो आहे ऐं मुंहिंजे आहे कोशिशि त इहो किताबु अचे अच्छा आयुब साहब तव्हां इरादो रखो था त तव्हां पंहिंजा जेके ड्रामा आहिनि उहे बि हिन सूरत में किताबी सूरत में छो त उहे बि रिकॉर्ड जो हिसो तॾहिं ई थी काफ़ी ड्रामा मुंहिंजा जेके न उहो पुराणा ख़तमु थी विया फाटी स्क्रिप्ट फाटी विया या कीअं काफ़ी कोन्हनि मूं वटि कुझु आहिनि कुझु वीडियो बि कुझु हुजनि आहिनि कुझु सभु बि न आहिनि कुझु वीडियो ते बि आहिनि कुझु स्क्रिप्ट उन जा पिया आहिनि मूं वटि सभु न आहिनि सभु न आहिनि अच्छा हाणे जॾहिं असां मौजूदा दौर में ॾिसूं था मां तव्हांखां स्टेज जे हवाले सां पुछो पर सिंधी ड्रामो जेको टेलीविज़न ते हले थो छो त तव्हां बि ज़ाहिर ड्रामा कया आहिनि तव्हां डायरेक्टर तौर बि ऐं राइटर तौर बि ॿिन्ही हवालनि सां शयुनि खे ॾिसो था त हिन वक़्तु जेको असांजो ख़ासि तौर ते सिंधी मीडिया चैनल्स ते सिंधी ड्रामो हले थो इंक्लूडिंग PTV उहो तव्हां छा था सम्झो त पोइ ते जेको असां 15 साल पोइ ते था वञूं या 20 साल पोइ ते था वञूं उन ड्रामे जे भेट में किथे बीठो आहे फ़र्क़ु आहे वॾो फ़र्क़ु आहे इन करे त उन वक़्त में कॉम्पिटिशन हूंदी हिकिड़ो चैनल हो न PTV जी अलॻि चैनल हूंदो
त उन ते जेके बि प्रोड्यूसर्स हूंदा उन में हिकु त पढ़ियल लिखियल हुया, महिनती हुया, ट्रेनिंग याफ़्ता अगरि हे बि आहिनि, पर हू हुनजो ॿोलीअ सां लिटरेचर सां लॻा हुयो, ऐं पुछा बि हुई उन्हनि खां, पुछा बि थींदी हुन ते। हाणे तव्हां ॾिसो त सिंधी प्रोग्राम में टाइम आहे 1 बजे मंझंदि जो, हाणे 1 बजे मूंखे ॿुधायो कंहिंखां पुछो को सिंधी प्रोग्राम वेझर में ॾिठो घणा साल थिया अथव, त ख़ुदि मुंहिंजो ड्रामो हलियो त मूंखे प्रोड्यूसर ॿुधायो त साईं ड्रामो हलंदो तव्हांजो, त मूं रिकॉर्ड करे वरितो। त इहा हालत आहे त हिन वक़्तु टीवी जी व्यूअरशिप ख़तमु थी वई आहे, सभु उनजो इहो आहे त उनजो प्राइवेट चैनल अची विया आहिनि। प्राइवेट चैनल सां हशर इहो आहे त चैनल जेके मालिक आहिनि सभु चवंदा कमायूं असां वेठा आहियूं कमर्शियल आहियूं, असांखे कमाइणो आहे, तव्हां जेको वणियो ठाहिजो करे जो असांखे वणंदो जेको वाराईंदासीं। सही ॻाल्हि आहे। तव्हां शइ ठाहियो अहिड़ी हुजे रुपए जी पर कमु हॉलीवुड जो हुजे। हाणे इहो सम्झ में मूंखे नथो अचे त हॉलीवुड जे मुक़ाबले जी शइ ठाहियो, छोकिरी बि आला क़िस्म जी हुजे, ख़ूबसूरत हुजे, सुहिणी हुजे, लोकेशन बि ज़बरदस्त क़िस्म जा हुजनि, पर ख़र्चु एतिरो थिए। हाणे इहो सबबु इहो आहे त हिन वक़्तु जेके शौक़िया क़िस्म जा माण्हू आहिनि, जेके ड्रामे सां जेके शौक़ु स्टेज सां रहिया वाबस्तगी रही या कीअं, उहे माण्हू बसि शौक़ में कमु कनि था, किथां लोकेशन मुफ़्त में मिली, किथां एक्टर मुफ़्त में मिलिया, किथां का शइ मिली, हुनजो कैमरामैन पघार ते रखियलु आहे, हुनजो एडिटर पघार ते रखियलु आहे। हाणे बाक़ी डायरेक्टर खे ख़र्ची ॾियणी आहे, ख़र्ची ॾियणी आहे, हाणे ख़र्ची ॾियणी आहे, हाणे हुनखे मुआवज़ो नथो मिले। बाक़ी कन्वेंस मोटरसाइकिल अथनि ड्रामो भरे अचनि। हिकिड़ा बॉर्न अदाकार था थियनि, बिल्कुलु लाड़काणे में अहिड़ा बॉर्न अदाकार तव्हांजे साम्हूं के आहिनि? संगीत इलाही खिची आहे न, असांजो आर्टिस्ट आहे न लाड़काणे जो, ॾाढो सुठो आर्टिस्ट आहे, हर वैरायटी आहे हुन में। अच्छा कलंदर बशकल ॾिसो केॾो सीनियर माण्हू आहे, पर वैरायटी कान्हे हुन में, तमामु सीनियर माण्हू आहे, पुराणो माण्हू आहे, काफ़ी हुन स्टेज शयूं कयूं आहिनि, वैरायटी कम जी उहा ॿी आहे। ऐं उहे बि नंढे लाइ खां वठी मतिलबु असां ॾिसंदा था अचूं उन फ़नकार कलंदर बशकल या संगीत इलाही खिची, हे ॼाए ॼमो फ़नकार आहिनि। उते बाक़ी ॿिया अक्सर जेके आहिनि उहे शौक़ में थिया आहिनि, शौक़िया नौजवाननि में हैदर कादरी बि टैलेंट शुरू नंढे लाइ खां वठी हूंदो हो, मूंखे शुरू में चवंदो साईं ड्रामे में कमु ॾे, मूंखे कमु ॾे, मां चवंदो बाबा तूं न ॿार आहे वॾो आहे, मां कमु कहिड़ो ॼाणो मां, उन वक़्तु नंढो ॿार बि न आहे जो सफ़ा नंढे ॿार चाइल्ड कैरेक्टर ॼां, मां वॾो बि न आहे जो तोखे मां हीरो रोल ॾियां। पोइ मां हिन पहिरियों ड्रामो जॾहिं कयो उहो हल्को ई किरदारु हुओसीं, एक्स्ट्रा वाइटर हुजो, उहो ठीकु करे वियो। उन खां पोइ ॿियो ड्रामो जॾहिं हर्षस कहाणीअ में कयोमांसि मां, उन खां पोइ उनजो भाग ट्रैक ते अची वियो, अलाह साईं हर कंहिंखे इज़त ॾिए थो। ईअं कयो त जेके जेके ड्राइंग टीचर्स अॻ में रही आहिनि उन्हनि जूं तस्वीरूं उनजे फ़ोटो सां गॾु, उन सन सां गॾु, त हिन सन खां हिन सन ते हिते हुयो ऐं हीअ उन पेंटिंग कई, उहे अलॻि अलॻि उनजा पोर्शन्स मूं ठाहिया आहिनि। इहो कंहिं बि स्कूल में ईअं न हूंदो त हीअ शइ हिन जी आहे, हुते ईअं हूंदो आहे त को ऑफिसर घुमणु ईंदो आहे, पोइ चवंदा हीअ तस्वीर वाह जी आहे, तव्हां ठाही आहे? हा साईं मां ठाही आहे। हाणे ठहियल उन न हूंदी आहे, पर छा आहे परे खां नालो ॾेखारिबो कोन हुन ग़रीब जो, उहो वही ॿियो क्रेडिट खणी वेंदो, पर ई शइ असां वटि इहो अलमियो त इहो ई आहे न, असां कंहिंखे मां चवंदो जेतिरो चवणु न घुरिजे, पर जेतिरो मां कमु कयो आहे मुसलसिल एतिरनि शोबनि में, जेकॾहिं शायदि को हुजे आहे थोरो ख़ुशामद वारो माण्हू न, त हिन वक़्तु ईअं न हुजे जी असां पंहिंजे रंग में मां रहां थो, ऐं मां ख़ुशि आहियां इन करे त मां पंहिंजे रंग में रहंदो आहियां, मुनाफ़िक़ी न ईंदी आहे मूंखां, उहो न ईंदो आहे। असांजे सोसाइटी खां, असांजे समाज खां शिकायत कहिड़ी आहे? शिकायत इहा ई आहे त कंहिं क्रिएटर माण्हू जो क़दुरु असांजे माण्हू वटि कोन्हे को। असां ॿाहिरनि मुल्क जे माण्हू जा हवाला ॾेई टुकड़ा खणी रखंदासीं पंहिंजे फेसबुक ते, फलाणे ईअं चयो, नित चे ईअं चयो, फलाणे ईअं चयो, अर्नाल्ड हीअं चयो, हिन हीअं चयो, शेले हीअं चयो, टैगोर हीअं चयो, मां परावा हवाला खणी रखंदासीं, हिते जो कंहिं बि माण्हू जी का शइ चङी असां एप्रिशिएट न कंदासीं, पंहिंजी शइ खे ईअं चऊं त खणी माना असां वटि पंहिंजे माण्हुनि जे लाइ क़दुरदानी कोन्हे का। तव्हां ॾिसो न, इन खां वधीक हिन सभिनी खां वधीक भिटाई अहम छो आहे, त भिटाई पंहिंजनि माण्हू कोन कयो न, को बि धारियो सवाइ केॾारे जे सवाइ को बि धारियो हुन केसो न ॻायो आहे। बिल्कुलु ग़रीब माण्हू जेके पंहिंजी धरती जा माण्हू आहे, पर उहे किरदार हुया, उन भली उन नंढड़ी का वशी छो न हुई, पर उनखे भिटाई एॾो खणी आयो आहे। पर असांजे माण्हू खे आदत कान्हे का त पंहिंजे माण्हू खे इज़त ॾियूं, रेस्पेक्ट ॾियूं। हिते छा चवां, कहिड़ो लफ़्ज़ मां नथो चई सघां। हिकिड़ो मां तव्हां लाड़काणे में पहिरियों ड्रामो मूं कयो जेको रिकॉर्ड ऑडियो अलॻि स्टेज ते,
मूमल राणो फस्ट ड्रामो लाड़काणे में अॻु बि न थियो माना हुन ते लिपसिंग थी लिपसिंग थी पहिरियों ड्रामो छो त मां टीवी ते कमु कयो न त मूंखे वरी स्टेज सफ़ा विसरी वई 14-15 साल जे टीवी ते कमु कयो त स्टेज सफ़ा मूंखां एतिरी विसरी मां चवां हाणे स्टेज ते प्रॉपर म्यूज़िक कीअं ईंदी सेट कीअं थींदो स्टेज ते छा थींदो मूंखे अजीब उणतुण में हुउमि मां लाशारी साहिब जो ड्रामो करिणो आहे मूमल राणो त मूंखे थियो त हिन खे छो न मां रिकॉर्ड कयां मां पोइ मां उनखे सॼे खे रिकॉर्ड करे वरी उनजी टाइमिंग रिहर्सल में वराए ठाही हिते पाण उनखे एडिट कई वई टाइमिंग एडिट कई उनखां पोइ बैकग्राउंड म्यूज़िक परफेक्ट यारी स्टूडियो में रिकॉर्डिंग कराई उहो लाड़काणे में पहिरियों ड्रामो थियो उनखां पोइ त वरी लाइन लॻी वई जेका बि थी उहो किथे थियो ड्रामो उहो आर्ट काउंसिल में थियो आर्ट काउंसिल मूमल राणो थियो आर्ट काउंसिल में उनखां पोइ त लगारी साहिबु आयो हिते त उहो चए पोइ त उनखे मां जॾहिं ॿुधायमि त पहिरियों ड्रामो मां कयो चए तो कयो पहिरियों मुंहिंजो हा अच्छा पर उहो थोरो माना हुनखे इहा ख़बर न त पहिरियों ड्रामो मां कयो आर्ट्स काउंसिल में पहिरियों जेको स्टेज थिएटर कयो उहो बि तव्हां कयो पहिरियों स्टेज थिएटर जेको ऑडियो अलॻि हुयो अच्छा ऑडियो जंहिंजो अलॻि हुयो अच्छा ऑडियो अलॻि हुयो जंहिंजो हूअं त थिएटर थींदा ड्रामा कंदा ॿिया अच्छा हिकिड़ो त इहो आहे त बिल्कुलु तव्हां दुरुस्त था चओ त असां वटि क़दुरदानी कोन्हे का मां हिकिड़े कंहिं पंहिंजे अदीब दोस्त खां इंटरव्यू कयो उन मूंखे हिकिड़ो ॾाढो लाजवाब जवाबु ॾिनो हुयो मां हुनखे चयोसीं तव्हांजी का शिकायत त उन इहो ई इज़हार कयो हुयो त जीअरे असांजो क़दुरु कोन्हे को जॾहिं बि असां कमु कयूं था पर मूंखे जॾहिं माण्हू मुकमिल तौर ते साराईंदा उन लाइ मूंखे मरणो पवंदो मां यकीन कयो त मूंखे जेको आहे उन वक़्तु एॾो हिकिड़ो शदीद क़िस्म जो इहो अहसासु थियो त वाक़ई आहे त मौत माण्हू खे मुकमिल थो बणाए पर मां इन ॻाल्हि वरी मां कायल न आहियां इन ॻाल्हि मां इन्हनि जे लाइ छो भरां त इहे मूंखे मञनि न पर ॾिसो असां वटि जॾहिं माण्हू हितां छॾे थो वञे त पोइ त उनजे पोयां कसीदा ॻाया था वञनि मां ॿुधायोमांव त सभिनी ॻाल्हियूं कंदा ॿाहिरिनि माण्हुनि जी कंदा हितां जो माण्हू कोई असांजे माण्हू जी अजीब आहे अच्छा इन में फ़ख़ुरु महसूसु कंदा आहिनि त अॻिले जो असरु पए त मां हेॾो पढ़ियो आहे लिटरेचर दुनिया जो पर हे भिटाई जे रिसाले खां वधीक दुनिया लिटरेचर मां ॿिए हंधि न लभंदो जेको हिन में लिटरेचर आहे न रिसाले में पर मां सम्झां थो जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे उहो सिंधी अदीब आहे सिंधी लेखक आहे उहो पाण खे सम्झे थो त मां दानिश्वर आहियां त मां सम्झां थो त उनखे भिटाई जे रिसाले खे त घटि में घटि सुठे तरीक़े सां पढ़णु घुरिजे न ऐं ॿियनि खे पढ़ाइणु खपे अॻा पीर मोहम्मद नालो कैलाश तव्हांखे ख़बर आहे कैलाश लाइ शाइरी कंदो न मां हिकु दफ़ो पुछियो मां शाइरी छो छॾे चए भाई भिटाई जॾहिं पढ़ियो मां शाइरी छॾणी मां त अहिड़ी लिखी नथो सघां सॼी ज़िंदगी मां ॻाल्हायां हिकु लफ़्ज़ न लिखी सघंदुमि अहिड़ो मां इहो इतराफ़ आहे इहो हुन माण्हू वॾाई आहे त हू इतराफ़ करे थो त यार मां भिटाई जॾहिं पढ़ियुमि त मां न बाबा मां केॾी कोशिशि कयां छो त असां वटि पंहिंजो महवर आहे पंहिंजी सोच आहे पंहिंजी जीअं मां चयुमि त मां वटि पंहिंजो हिकिड़ो हाणे तव्हां ज़िंदगीअ जे मां सम्झां थो उन हिसे में आहियो जेको रिटायरमेंट जे क़रीब आहे तक़रीबन त तव्हांजा इहे पोयां 5 ॾहाका जेके आहिनि पहिरें ॾहाके खे छॾियूं था असां उहो ॿाराणी वईअ में गुज़रंदो आहे बाक़ी जेके 5 ॾहाका ॿिया गुज़रिया आहिनि तव्हांजा उन में तव्हां छा था सम्झो त जॾहिं तव्हां हिते हाणे बीही पोइ हिते ॾिसो था त पाण खे तव्हां इन्हनि सभिनी मीडियम्स मां वधीक कहिड़ी मीडियम में बहितर तरीक़े सां इज़हारे सघिया उहो कहाणी आहे शाइरी आहे मुसवरी आहे फोटोग्राफी आहे डायरेक्शन आहे कहिड़ो शोबो आहे जंहिंमें तव्हां पाण खे ड्रामो जेको आहे ड्रामे डायरेक्शन जेका आहे न उन में मूं तजुर्बा बि घणा कया ऐं कमु बि मुख़्तलिफ़ कयो जेको हिते कमु थिए पियो असांजे शहर में उन्हनि सभिनी खां मुख़्तलिफ़ कमु कयो उन में मूं तजुर्बा बि कया काफ़ी तजुर्बा कया उन में मां वधीक मुतमिन आहियां बनिस्बत में बाक़ी पेंटिंग वारो कमु पेंटिंग दरिया समुंड आहे उहो हिक खां हिकु आर्टिस्ट पियो आहे दुनिया जी पेंटिंग ॾिसूं था हिकिड़ो दोस्त आहे मुंहिंजो मां ॾेखारींदो यार हीअ पेंटिंग ॾिस मूंखे चवंदा न ॾेखार उहो पाण बि आर्टिस्ट आहे त मां छो न ॾेखारियां चई हिनखे न भाॼी विछणी आहे न टमाटा हिन जे वटि महांगा थिया आहिनि न बिजली बंदि आहे हिनखे सुकून आहे हे तॾहिं अहिड़ी पेंटिंग कई अथई हुन वटि को टेंशन न आहे असां वटि ॿार जा प्रॉब्लम बिजली जा प्रॉब्लम घर जा प्रॉब्लम भाॼी कान्हे हे कोन्हे असां अहिड़ो कमु नथा करे सघूं इन करे उहो जॾहिं रिलैक्स थी कमु कनि था इन शइ हिकिड़े ध्यान सां त सॼो उन ध्यानु ओॾे आहे न पोइ छो न कंदा कमु चयो असांखे बि जेकॾहिं इहे आसाइशूं सहूलियतूं हुजनि मूंखे त यादि आहे हिकु दफ़े मां वेठो ड्रामो पियो लिखां घर अचो माचिस कोन्हे को बाहि छा ॿाहिरियां भाॼी चाढ़णी आहे त उहो मूंखे खिल अञा यादि आहे हालांकि उनखे 15 साल गुज़री विया आहिनि 20 साल गुज़री विया आहिनि
पर मूंखे यादि पए थो त उहो उन वक़्तु अजीब खिलुमि दिलि में खिलुमि त ॾिसो हाणे हुनखे इन शइ जो असां ॿुधाए पर हू पंहिंजे आहे सही आहे माचिस न हूंदो त भाॼी कीअं पचाईंदी त पर तसुर टुटे थो न तख़लीक़ी जेको अमल थिए थो हुन में रुकावट अचे थी त इंचार्ज फलाणो छो थियो आहे हिते मां ॿुधायो त पाण बि न कयो ॿिए खे बि न सहो इहो कमु असां वटि जेसिताईं न निकिरंदो तेसिताईं असां वटि कुझु न थींदो सही ॻाल्हि आहे न सह ख़तमु थिए जेसिताईं ॿुधो न अलाए केतिरा माण्हू मूंखे एॾे करे न सघंदा आहिनि त हीउ कमु छो थो करे अलाए केतिरा माण्हू न सघंदा आहिनि ख़ुदि स्कूल जी ॻाल्हि थो ॿुधायांव त उते बि कुझु उस्ताद अहिड़ा आहिनि जेके चवंदा आहिनि त हीउ यार एॾो कमु भला तूं ठीकु वेंदी आहे ऐं इहो सच आहे त वाक़ई माण्हू जॾहिं कमु करे थो त पोइ आङुरियूं खॼनि थियूं ऐं माण्हू ॻाल्हाइनि बि था ज़ाहिर आहे जेको न आहे त नथो करे त बसि वेठो अयूब साहब तव्हांजे हाणे प्लानिंग में कहिड़ा कम आहिनि नियर फ्यूचर में किताबु ऑटोबायोग्राफी जो मूं लिखियो आहे अधु में आहे अधु खां वधीक बल्कि 3 हिसा कंप्लीट आहे इहो कंप्लीट कंदुसि ऐं ॿियो हू ड्रामो जेको आहे जेको चवां पियो त हिकिड़ो ई ड्रामो 3 मीडियम में लिखियो अथमि रेडियो टीवी स्टेज लाइ इहो बि किताब जी सूरत में चवंदो अचे इत्फाक़ हाणे ही किताबु हुयो मुंहिंजे रूम अंदरि भेटाई मूं कल्चर डिपार्टमेंट खे कापी मोकिली ऐं मोकिलियो बि हो हुननि एप्रिशिएट बि कयो पर ख़बर न आहे उन वक़्त में छो न छपियो छाजे करे या त मूंखे घणो ॻाल्हाइणु नथो अचे या घणो विच में वेहणु नथो अचे पोइ जीअं मां चयुमि त मूंखे थोरो वेहणु न ईंदो आहे घणो ॻाल्हाइण में ईंदो आहे घणो जो चिंबड़ण में ईंदो आहे घणो कंहिंखे चिंबड़ी पइजे थियो त थियो न थियो त मां पाण छपराए छॾियो मां वरी इन ख़्याल जो आहियां त को बि कमु थियो त थियो ठीकु आहे कोई दोस्त महिरबानी करे थो जेकॾहिं को एप्रिशिएट करे थो इज़त ॾिए थो त बिस्मिल्लाह नथो ॾिए त ख़ुशि हुजे पंहिंजो भेटाई साईं सिटर खे वठी वेही रहियुमि जंहिंजे करे मूं एॾो कमु कयो आहे त वेठे वर न पवनि सुते मिलनि सुपरी सो मां हमेशह तरजीह एॾे बेत खे इन करे ॾींदो आहियां त वेहण सां त वारी वरंदी वेठे सां वारी वरे तो मुंहिंजे रहबरी जेका कई आहे उहा लतीफ़ साईं कई आहे ज़िंदगी जी रहबरी मूंसां जॾहिं बि दोस्त ॾाढो क़िस्म ॾुख ॾींदा आहिनि तमामु घणो ॾुख जेको कॾहिं कॾहिं माना बर्दाश्त न थींदो आहे त मां हिन सां छो त पंहिंजी ख़बर हूंदी आहे त मां अॻिते मुंहिंजी दिलि में अॻे जे लाइ केतिरी मोहबत आहे उॾो जॾहिं अहिड़ी का ॾुख वारी ख़बर पवंदी आहे या इज़हार उहो सबूत तौरु मिली वेंदो आहे जॾहिं त पोइ बसि वरी बि लतीफ़ साईं जी बीह रहंदो आहे अॻियां चवंदो आहे जो वड़ जोड़े ॼण सां सौ वड़ सही कनि इहा सिट ऐं ॿियो वेठे वर न पवनि सुते मिलनि सुपरी जुदो जद कम सां हर शइ इज़त कम सां आहे न हीउ जेको कुझु कमु कयो आहे मूं पंहिंजे इश्क सां कयो आहे मूं कंहिंखे ॾेखारण लाइ न कयो आहे त मूंखे फलाणो अची मूंखे वाह वाह करे वञे फलाणो मां तव्हांखे इहो तव्हां न पुछो त मां एवॉर्ड अॼु ताईं मां वठणु न वेंदो आहियां केटीन ते एवॉर्ड 3 एवॉर्ड मूंखे ॾिना पर मां वठणु हिकिड़ो बि न वियो मां सबबु इहो आहे त हुन जॾहिं पहिरें एवॉर्ड में नाइंसाफ़ी थी जॾहिं न इंतज़ारु गाह जो एवॉर्ड हो मुंहिंजो पहिरियों फस्ट उहो रमतला मांझे ठही चयो दादा तुंहिंजे एवॉर्ड खे जिनड़ी खाई वई जिनड़ी ड्रामे खे एवॉर्ड ॾिनो हालांकि उहो एॾो सुठो कोन हो सोलो पिले हो काॾे मुंहिंजी सीरीज़ हमेशह भेट कबी आहे बराबरि वारो माण्हुनि जी PTV जे एवॉर्ड जी अहमियत छो हूंदी अॻे असां राति जो जागी वेही ॾिसंदासीं एवॉर्ड तकरीब कीअं थी थिए सभु आर्टिस्ट अची वेहंदा हुते जॾहिं इंसाफ़ जिते थींदो आहे न उन एवॉर्ड जो मज़ो आहे पोइ भली बि न मिले मूंखे न मिले भली न मिले उनखे हक़ वारे खे जॾहिं हक़ मिलंदो आहे न इहो इंसाफ़ हूंदो आहे पोइ उन एवॉर्ड जी अहमियत वॾी हूंदी आहे मजमूई तौर ते तव्हांखे केतिरा एवॉर्ड मिलिया आहिनि हीउ कबट भरियो पियो आहे सॼो साम्हूं वॾा वॾा एवॉर्ड जेके तव्हां सम्झो था त तव्हांखे हिकिड़े मूंखे यादगार एवॉर्ड वॾो मिलियो मूंखे जेको एवॉर्ड यादि आहे उहो नवाब शाह में मिलियो तमामु हाई लेवल जो प्रोग्राम थियो हुते सॼी राति प्रोग्राम हलियो रेडियो TV स्टेज फिल्म सभई हुते डायरेक्टर्स राइटर्स शाइर सभु आया उते मूंखे शायदि एज़ ए शाइर बि ॾिनो छो त हुन में जॾहिं मुंहिंजो अनौसी नालो त हुन में स्पीकर में गानो बि हलायो मुंहिंजो चटपीर खां पुछी बख़्शर बहिरवाणी जॾहिं अनौंस कई नालो त जेसिताईं मां कुर्सी खां स्टेज ते उथी वञा तेसिताईं उहो गानो मुंहिंजो बैकग्राउंड में हलियो हुते तमामु घणी क्लिपिंग थी उहा क्लिप मां हथु कई वीडियो किथां त इहा मुंहिंजे लाइ यादगार आहे बहिराण एवॉर्ड हो KTN तां तव्हांखे 3 एवॉर्ड मिलिया हा KTN ऐं तव्हांखे लाइफ टाइम अचीवमेंट एवॉर्ड बि मिलियो हिस्टोरिकल सोसाइटी तरफ़ां हा बिल्कुलु हाणे ॾिसो न हिन एवॉर्ड में 5 माण्हू सिलेक्ट हुआ कुल ऐं 5 ई जेके आहिनि न लीजन पंहिंजे शोबे जा डॉक्टर मुला बख्श हुयो आबदा परीन हुई सलादीन तुन हुयो मोहबत ऐं दोस्ती इन अंदाज़ सां सो उनखे असां शुरू कंदासीं त तव्हांजी नज़र में ज़िंदगी हिन मुल्क जी इहो बि त पुछो हिन मुल्क जी ज़िंदगी छो त जॾहिं असां ॿाहिरि मुल्क जे माण्हुनि खे ॾिसूं था त ॾाढो ख़ुशि आहिनि
ॾाढो ख़ुशि आहिनि। हिते विख विख जी ज़िंदगी जेके आहे न, ज़िंदगी इम्तिहान लेती वारी ॻाल्हि आहे। त हिते आहिनि त प्रॉब्लम्स, पर असांखे जेको वरी बि मां चवंदुमि बेटा ई जेको रहबरी करे थो न, ॾाढो टकर टर मथां रतियूं थिए, त उन सां असांजूं मुसीबतूं डरी थियूं वञनि। त पंहिंजे दोस्ती त हाणे जेको निभाइणु ॼाणे त बिस्मिल्लाह आहे। मां कंहिंखे छिनंदो न आहियां, पाण छिनी थो वञे त उन जी मर्ज़ी आहे, मुंहिंजे लाइ अखियुनि ते आहे। मूंखे कॾहिं कॾहिं साईं त मूंखे कोठी ते कोरी आहे, साईं गदा थियनि छा मूंखे चवंदा तूं कोरी आहे, गाद न आहियां, भई साईं मां कोरी आहियां, गंढियुनि सारो ॾींहुं छिनण पूरो सिखिया, त गंढण वारो आहियां। पोइ अॻिलो जोड़ जोड़े जन सां सो वटि सही कनि वारी ॻाल्हि उहा ई कंदो आहियां मां। पर मां कंहिंखे जेको आहे बाक़ी ॾुख थींदो आहे ॾाढो, त जंहिंखे अच्छा माण्हुनि जे रवैये वॾो मज़ो आहे दोस्तीअ में बि। हिकिड़ा दोस्ती रखंदा आहिनि मतिलब लाइ, उहा बि ॾाढी मज़ेदार आहे। उहे सभु धार थी विया आहिनि, छो त उनजी मतिलब जी दोस्ती। पर जेके मतिलब लाइ जेके न हुआ न उहे अॼु बि ॻंढे आहिनि मूंसां, अॼु बि गॾु न मूंसां। मोहबत वारी छा, उनजी मफ़ाद कोई न आहे न। जॾहिं मफ़ाद न आहे त उहा दोस्ती अमर थी थी वञे, उहो दोस्त रहे थो हमेशह लाइ। पर जेको मफ़ाद लाइ वेझो अचे थो न, मूंखे यादि आहे त मां हिकिड़ी ईद ते एतिरा केक खणी आया दोस्त ॿुॾे फनकार आर्टिस्ट जो सॼी फ्रिज भरिजी वई। त घर वारनि जो ड्रामा हलनि पिया केटीअ ते, ॿ टे ड्रामा प्रोजेक्ट मूं वटि। ऐं ॿियो कोई कमु न कंदो हो न हिते, हीअ ज़िंदगी लाइ मुंहिंजो कमु ऑडियो वीडियो ॿुधो न, ऑडियो वीडियो खां वठी जॾहिं VCR ते एडिटिंग थींदी, जॾहिं कंप्यूटर दौर न हो, जॾहिं एडिटिंग खे करिणी न ईंदी, जॾहिं छा असां जहिड़ो फिल्म डायरेक्टर पुछे पियो त तूं ड्रामे फिल्म में बैकग्राउंड म्यूज़िक कीअं थो ॾे, मूंखे नथी अचे, हालांकि फिल्म डायरेक्टर हो। त उहो बि मरहूम पुछे पियो, त मुनीर ख़्याल थो पुछे साईं तव्हां फिल्म डायरेक्टर थी करे इहो बि कंदा पुछो, चए न हीअ जेके फिल्म जो तजुर्बो न हूंदो 35mm जो, पर वीडियो जो तजुर्बो आहे। त नाव सातो जॾहिं हिते आयो, जॾहिं मनोज सखराणी जॾहिं CD पहिरीं ठाही मूं जॾहिं, त उन में मनोज सखराणी बिना टेप जे गाना ॻाया, बिना टेप जे। ऐं उहे मां टेप खां पोइ जॾहिं हिते ऑडियो सिंक कई त उहा कीअं सिंक कई हूंदी, सा बि VCR ते। माना हिकु ई वक़्तु तव्हांखे टेक्निक्स जी बि ख़बर हुई ऐं ओॾां तव्हांखे डायरेक्शन जी बि ख़बर हुई, तॾहिं इहो त चवां न। अच्छा प्यार साईं तव्हांजे नज़र में प्यार न हुजे त साईं दुनिया सॼी ॾिसो त छा थी वई आहे बिना प्यार जे। हाणे त 80% प्यार ख़तमु थी वियो आहे। ॿुधो दुनिया में बि आहे त प्यार बिना त कुझु बि न आहे। रिश्ता तालुक ज़रूरी आहिनि, रिश्ता टोड़ न घुरिजनि, मालिकनि जी मना थियल आहे त रिश्ता निभायो, रिश्ते सां टोड़ो न। पर वरी उहा ॻाल्हि कंदुमि जेको पाण टोड़े वञे त उहा हुन जी मर्ज़ी आहे, भई कंहिंसां टोड़जे न जोड़जे। असां अक्सर जॾहिं ॾिसूं था असांजी सोसाइटी जे अंदरि साड़ या हसद जो एलिमेंट तमामु घणो आहे। बिल्कुलु आहे, बिल्कुलु तमामु घणो आहे। इहो इन जे करे ई पोइ आहियूं, हीअ क़ौम असांजी पोइ तॾहिं आहे त साड़ आहे हिन में। सबबु इहो आहे त चवंदा था घर वेठे नालो कमायूं, घर वेठे जेको असांखे अवॉर्ड मिलनि, घर वेठे असांजो नालो थिए, घर वेठे किताब छपजनि, कयूं न कुझु बि। अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके थोरो माना हिकिड़ो सिंधीअ में चवनि कुए हेॾे जल्दी पसारी थी वियो। हिते कमु उहो आहे, थोरो कमु कयो, मां हेॾो कमु कयो आहे, मां हेॾो कमु आहे, भाई छा थो करे, इन जी लेवल ते ॾिस पंहिंजे कम जी। असां वटि इहो आहे, पोइ उहो वरी साड़ थो करे, उहो जेको कम वारो माण्हू आहे न उनजा पेर थो कढे। त छा आहे जेसिताईं उहो कम वारो हूंदो त हुन जी इज़त न थींदी, कम वारो निकिरंदो त हुन जी इज़त थींदी न। तारिक कुरैशी मूंखे चयो जॾहिं गॾह कमु कनि त पोइ घोड़नि पाण जी ज़रूरत कहिड़ी आहे। वक़्तु तव्हांजी नज़र में वक़्तु क़ीमती आहे साईं, तमामु वॾो क़ीमती आहे, अहम आहे। कॾहिं कॾहिं त मां जॾहिं कम वेंदो आहियां त राति थी वेंदी आहे ऐं ख़बर न पवंदी आहे त राति केतिरी थी चुकी आहे, कम सां एतिरो लॻा हूंदो आहे। पोइ चवंदो आहियां त बसि इहो कमु अवल जेको कमु आहे मुंहिंजो इहो वक़्त जे अंदरि थियणु घुरिजे, कमिटमेंट जेका आहे न उहा पूरी थियणु घुरिजे। वक़्तु माना कमिटमेंट। महिरबानी अयूब साहब, हक़ीक़त इहा आहे त अॼु असांखे इन ॻाल्हि जो मूंखे त ख़ासि तौर ते अहसासु थियो आहे त हिकु ई वक़्तु फ़नून लतीफ़ा जे एतिरनि सारनि शोबनि सां तालुक़ु रखंदड़ हिकिड़ी शख़्सियत सां इंटरव्यू करण में केॾो मज़ो ईंदो आहे ऐं टाइम जो अहसासु ई कोन थियो आहे। तव्हां सां एतिरो सारो कचहरी कई आहे, यकीननि तव्हांजी शख़्सियत जा खोड़ सारा पासा उन्हनि ते अञा ॻाल्हाए सघिजे थो। ॿी गुफ़्तगू में ॿिए कंहिं सवाल ते तव्हां सां वरी उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं असां। तव्हांजी तमामु घणी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं असांजे लाइ हिन इंटरव्यू जे लाइ वक़्तु कढियो। थैंक यू।